आज ॾींहं तो ही आलिम खान जे फैसले ते कहीं भी इनकार न कयो। बाबा वो केतिरा भी वॾा ज़ालिम हुजनि, ज़ालिम ज़ुल्म ई कंदो, ॿियो छा करे सघे। अञा मां वेही तमाशो ॾिसां न आदा न। असांजे सीने में इंतकाम जी बाहि भरी रही आहे। इन्हनि जी आग बचाल, उन्हनि मुंहिंजे भाउ जे मथां हथ खयो। या भुल अथव, पंहिंजे दिमाग़ मां हवा कढी छॾियो। कैसर खान जे कहर खां इन्हनि खे केर बि बचाए नथो सघे। दो आखिर केर थींदो दो कमदार। हां वडेरा, मां तव्हां जे लाइ ॻाल्हाईंदो रहंदुसि, भली तव्हां मूंखे मारे छॾियो। एजाज, मां चाहां तो बख्तार मां तक तोता मरण लाइ तयार थी वञ। जेसि ताईं आज़ाद जो पलांद न कंदुसि तेसि ताईं ख़ामोश न वेंदुसि। मंठार पंहिंजे मौत खे पाण दावत ॾिनी आहे। या दबाई उन अल्लाह मुक़द्दर आहे। पर वे वॾा ज़ालिम आहिनि पुट। ओए सब कुछ कंहिंखे जुरत न आहे जो हिते अचे। परे थी पढ़ा, मां चवां तो परे थी। इहो मंठार केरु थींदो आहे? रोज़ खान जो कातिल अञा घुमंदो थो अचे। छोरीअ जो ज़िंदा रहणु असांजी ज़िंदगीअ ते दाग़ आहे, दाग़। पर मां सिंधु ख़ातिर आवाज़ बुलंद कंदो रहंदुसि। खबरदार बाबा साईं, मंठार फिरोज खान खे मारे छॾियो, ज़बान कटे छॾियोसि। हाणे तुंहिंजे पुट जा क़ातिल थींदासीं। जेकॾहिं तव्हांखे तकलीफ़ थींदी त उहा मूंखे थी थींदी।